दोस्तों उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 49 हसीन शाम। हीअ एल्बम 2004 जो आख़िरी एल्बम आहे ऐं एल्बम तमामु बहितरीनु ज़बरदस्त। ऐं हिन एल्बम जो सिलेक्शनकार कोई ॿियो शाइरु आहे। तव्हां अॻिते एल्बमनि में ॾिठो हूंदो त सभिनी तक़रीबन जेके एल्बम पोइते थी आया आहिनि त सिलेक्शनकार वहीद हकड़े जी आहे ऐं हीअ एल्बम उहो आहे जंहिंमें वहीद हकड़े जी सिलेक्शनकार बि न आहे ऐं हिन में वहीद जी शाइरी बि कोन आहे ऐं एल्बम तमामु बहितरीनु आहे। ऐं हिन जो जेको सुपर हिट गीत आहे सिंधड़ी सिंधड़ी केॾी प्यारी आ सिंधड़ी। ऐं दोस्तनि काफ़ी कमेंट्स बि कया आहिनि, कमेंट शामिलु कयूं। हुन खां बाद तव्हांखे एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। ऐं हिन जो सिलेक्शनकार जेको आहे महबूब खान बि तमामु सुठो शाइरु आहे। हाणे हलूं था दोस्तनि जे कमेंट्स ॾे। पहिरियों कमेंट्स आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर भाईजान। वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट। एम प्रोडक्शन वारे भाउ बि लिखियो आहे सुपर हिट अदा, वॾी महिरबानी दोस्तों। उन खां पोइ लिखियो आहे हसन मनमार भाउ लिखियो आहे एल्बम नाइस। वहीद भाउ लिखियो आहे वहीद शाइर नो। उन खां पोइ वहीद भाउ दिलू मोकिलियो, वॾी महिरबानी वहीद भाउ। बादशाह अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेट एल्बम 48। ऐं ज़रूरी ॻाल्हि त असां हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो तयारु कयूं पिया ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु नथा कयूं ऐं सभिनी दोस्तनि खे ख़बर हुजे त बहितरु आहे। काफ़ी दोस्त वीडियो ॾिसनि था ऐं उहे सोचनि था त कोई हिन में गीत हलणु शुरू थींदो, पर ईअं न आहे। असां बसि इहो कमु रखियो आहे त जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात अचे त हीअ एल्बम कहिड़े साल में आयो ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत हुया ऐं कहिड़ा कहिड़ा शाइर हुया ऐं हीअ एल्बम कंहिं सिलेक्शन करायो ऐं हिन में जेके गीत सुपर हिट आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। त हाणे इन दौर में माना 49 एल्बम एतिरो भलो न आहे। इन खां सुपर हिट एल्बम जेको आहे 50 दीदार एल्बम आहे, तमामु बहितरीनु। घणनि ई एल्बमनि जी भेट में 50 एल्बम तमामु बहितरीनु आहे। नेक्स्ट एल्बम 50 आहे। ऐं हिन दौर में काफ़ी अहिड़ा फ़नकार हुया जिन्हनि पंहिंजी जाइ वॾनि फ़नकारनि सां जोड़े वरिती। काफ़ी फ़नकार अहिड़ा आया। हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा शाइर आहिनि। त हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत आहे जानिब बुरड़े जो आयो आ परदेसी प्यारो जंहिंजे करे मूं घर आ सिंगारियो। पहिरियों गीत इहो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे ज़मीर दाए जो गीत आहे। गीत तमामु भलो आहे। तुंहिंजे हथनि जो पाणी मूं लाइ शराब आहे। ऐं उन खां पोइ आहे महबूब खान जानी, उनजो गीत आहे मूं जहिड़ियूं मिठा तोखे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं। ऐं उन खां पोइ मुमताज़ चांडे जी शाइरी आहे, तमामु बहितरीनु गीत आहे, ज़बरदस्त गीत आहे। अॼु पेरे वञी थो पवांसि पहिरीं को मन परची पए। ऐं उन खां पोइ आहे शाह अब्दुल लतीफ़ भटाई जी शाइरी आहे मुंहिंजी जीजल माउ, तमामु बहितरीनु। ऐं उन खां पोइ आहे सिराइकी कलाम बशीर अहमद बुकेजे जो लाके गलरों दावता। उन खां पोइ आहे शाहिद जतोई जो गीत आहे प्यार ॾेई मूंखे पंहिंजो करे मुंहिंजी सार बि कोन लही थो। हीअ बि सुठो गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे पीर बख्श सोलंकी जो गीत आहे सिंधड़ी सिंधड़ी केॾी प्यारी आ सिंधड़ी। ऐं उन खां पोइ गीत आहे ग़ुलाम कादिर घायल जो तूं राज़ी सोना रहो राज़ी। ऐं उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे हीअं बि थींदो आहे छा दिलबर। ऐं दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको। तव्हांखे एल्बम ही कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा।